तव्हां सभिनि जो स्वागत आहे सिंधी वॉइस जे पॉडकास्ट में। अॼु जा जेका असांजा गेस्ट आहिनि न, हुननि खे काई इंट्रोडक्शन जी ज़रूरत ई कान्हे। उहे सभिनि जा फेवरेट आहिनि, नंढनि खां वॾनि ताईं। उहे सभिनि जा दीवाना आहिनि। उहे हिते न सॼी दुनिया में फेमस आहिनि। त हलो शुरू कयूं था असांजो अॼु जो पॉडकास्ट। त केरु हाल आहे सुरेश भाऊ? अरे सुरेश भाऊ ने सेंटा भाऊ और सेंटा क्लॉस। ॿियो ॿुधायो, सभु मज़े में? मस्त मस्त मेड़ा। तव्हां ॿुधायो ॿियो कीअं आहियो तव्हां? मां हुन रस्सी वारी गाॾी ते आहिनि न, मस्त रस्ता ख़राब लॻा पिया आहिनि न सभु। कॾहिं ईअं थियो आहे की हिन जी गिफ्ट होॾे थी वई आहे? हा, हिकु दफ़ो गिफ्ट हेॾा खां होॾे थी वई मुंहिंजी। उन माईअ बाबा एॾियूं पिटूं हई 2 महीना कम ई न हलियो सफ़ा मुंहिंजो। संतोष भाऊ इहो ॿुधायो, अरे सेंटा क्लॉस संतोष सॾु मूंखे इहो ॿुधायो तव्हां धंधो कीअं थो हले? सभु बढ़िया आहे? ॾिसो सची ॿुधायांव त मज़ो न आहे ओड़ो जेको पहिरियों हूंदो हो धंधे में। हले मिड़ई घर हलायूं था। मूंखे इहो ॿुधायो, अगरि तव्हां इहो कमु न कयो आहे त ॿियो मतिलबु तव्हां छा कयो आहे? तव्हां ॿियो को कमु, पैशन? मुंहिंजो त सुपिनो हुयो नाश्ते जी दुकानु खोलण जो। अॼुकल्ह नाश्ते में कमाई अथव मज़बूत। मूंखे इहो ॿुधायो, तव्हांजी ज़िंदगी में कुझु टेंशन थो हले? छो की त मां ॾिसां थो तव्हांजी ॾाढ़ी कुझु वधीक ई अची थी आहे। अगरि तव्हां शेयर कयो न त हले। ॾिसो सची ॿुधायांव त टेंशन त जाम आहिनि। पुट जो स्टार्टअप खोलियो अथई, हले नथो। बेबीअ जी मथे साल शादी कराइणी आहे, ख़बर अथव तव्हांखे केॾा ख़र्च आहिनि। ऐं ज़ाल मुंहिंजी। कॾहिं ईअं थियो आहे कंहिं अजीब गिफ्ट मतिलबु तव्हां खां वठी हुजे, कुझु अनोखी अजीब अलॻि ई हुजे, यूनिक सिंधी वॉइस वांगुरु? अजीब माना हिकिड़े 40 साले ॿुढे अंकल मूंखे चए थो शादी करणी आहे। ठीकु आहे भला कर, छोकिरी वरी 24 साल जी खपंदी हुअसि। ऐं तव्हां ॿुधायो गिफ्ट में छोकिरियूं न आहियां मां? पुलिस वारा खणी न वेंदा? ॿियो इहो ॿुधायो, मतिलबु कॾहिं खां कंदा तव्हां इहो कमु? इहो धंधो आहे न मुंहिंजो, जेको ॾाॾे जो बि ॾाढो न उतां हलंदो आयो आहे इहो धंधो। जाम बढ़िया, इहो जाम फैलियल बिज़नेस आहे। मतिलबु हले थो हाणे ताईं मस्तु, सुठी आहे मेड़ा। हिकु ॻाल्हि मां नोट कई आहे, तव्हां हमेशह 11 कपिड़ा पाईंदा आहियो। इहो 11 कलर जी शो, रेड शो। ॾिसो माण्हू रंग बदिलींदा आहिनि, पर प्यार जो रंग न बदिलंदव। प्यार जो रंग अथव हिकिड़ो ई, 11। हा, सही था ॻाल्हि चयो संजू भाऊ, सही था ॿुधायो तव्हां। अरे संजू छा जो सेंटा क्लॉस। हिकु क्वेश्चन आहे मूंखे तव्हां खां, ऑडियंस जे बिहाफ ते पुछां थो मां कि तव्हां हमेशह गिफ्ट जोराबनि में छो विझंदा आहियो? कशो थी वियो, बनियान थी वई, भरमोड़ो थी वियो, हेॾियूं शयूं आहिनि, पर जोराबो ई छो? अरे भाऊ, जोड़ाबनि में हथु विझणु सही आहे न? ॿियनि जे कशनि कंजनि में हथु विझो, माड़ खाराईंदो या? न मतिलबु जस्ट जनरल क्वेश्चन आहे ईअं ई। मूंखे ॿुधायो, जेका अॼुकल्ह जा ॿार आहिनि उहे सेटिस्फाई आहिनि जेकियूं तव्हां हुननि खे गिफ्ट ॾियो था? हुनजो छा रिएक्शन आहे? अरे भाऊ सची ॿुधायांव, अॼुकल्ह जा ॿार एॾा निभागा थी विया आहिनि, विषयनि में हेॾियूं वॾियूं गिफ्टूं था घुरनि। बैंक मां लोन खणी हिननि जूं गिफ्टूं थियूं पूरियूं करणी पवनि। हा, एज़ पर स्टडी हाणे मां जेकी आई हुई रिपोर्ट, हुन में बि ईअं पिया चवनि जेका ॿार आहिनि उहे जाम ज़िदी थी विया आहिनि, घर वारा तंग थी विया आहिनि हिन मां। पर हले छा तो पाणी ॾियां? सभु नॉर्मल आहे न? बीपी गोली वठो न? ॿियो ॿुधायो शंकर भाऊ। अरे शंकर न, सेंटा क्लॉस नालो आहे मुंहिंजो। सेंटा क्लॉस चओ, सेंटा क्लॉस ऐं सॼो हिक में सेंटा क्लॉस। सोनू भाऊ तुंहिंजी हो तो कढे मां त हाणे नालो तो चवण के पॉडकास्ट करण जो। थैंक यू असांजे वीडियो खे ॾिसण लाइ। वीडियो खे लाइक कजो, कमेंट कजो ऐं शेयर कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो। हो छा तो एम्बुलेंस कॉल द एम्बुलेंस।